नाज़रीन हिते गारे शहर में कब्ज़ा माफ़िया कब्ज़ाखोरन जे कब्रस्तान जे मथां कब्ज़ा थी रहिया आहिनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि तरफ़ां हींअर बुख हड़ताली कैंप लगाई वई आहे उन सां गॾु शहर में शटर हड़ताल कई वई अचो त उन माण्हू खां व्यूज़ वठो उन जो छा चवणु आहे। असां हिन वक़्तु गारो शहर में टैक्सी स्टाफ ते असांजी एहतजाजी कैंप लॻल आहे। इहा एहतजाजी कैंप शहर जे शटरबंद हड़ताल सां गॾोगॾु मेन रोड ते लॻल आहे। असांजी हिकिड़ी एजेंडा आहे, उहा एजेंडा इहा आहे त हिन ज़िले खे जेको आहे भेलाड़ कयो पियो वञे। हिन ज़िले जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि, ॻोठनि जी सर्वी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि, ॻोठनि जे नई आबादी जे कब्रस्तान ते कब्ज़ो आहे। हिते थईमन जी जेको आहे 16 एकड़नि जो जेको अबाणू जेको ॻोठु आहे, जिन्हनि वटि सर्वे ज़मीन आहे, उन्हनि जी ज़ाती ॻोठाणी ज़मीन आहे, उन ते बि जेको आहे हुज़ूर बख़्श कलवड़ ऐं शौकत नियाज़ी जो कब्ज़ो आहे। हाणे जिते असांजा ॻोठ असांजूं वसंतियूं महफ़ूज़ न आहिनि, असांजा कब्रस्तान महफ़ूज़ न आहिनि, हिन गारे शहर में हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे पाणी जे क्रॉसिंग जो, ऐं उहो पाणी जो जेको क्रॉसिंग थींदो आहे बारिशुनि जे टाइम में, उन नाले ते बि जेको आहे उहो कब्ज़ो लॻो पियो आहे ऐं उन नाले खे बि कमर्शलाइज़ कयो पियो वञे। त हाणे जेकॾहिं ईंदड़ वक़्त में बरसातूं पयूं त हीउ जेको शहर आहे इहो सॼो पाणी हेठि हूंदो, उनजी का बि निकाली न आहे। माना पुराणनि जेको आहे उहो वाहुनि पुराणनि लंघनि ते बि जेको कब्ज़ा कया विया आहिनि, थईमन जी ॻोठ जी ज़मीन ते कब्ज़ो, नई आबादी जे कब्रस्तान ते कब्ज़ो, ऐं हिन घारे जे आस पास में सवनि न पर हज़ारनि एकड़नि ते सर्वी ज़मीनुनि ते बि कब्ज़ो ऐं सरकारी ज़मीनुनि ते बि कब्ज़ो। हाणे असीं पुछणु था चाहियूं त बाबा जेकॾहिं तव्हां हिते लोकल हज़ारनि सालनि खां जेका माण्हू वेठा आहिनि, उन्हनि जे ॻोठनि खे तव्हां लॾाईंदो पटाईंदो ऐं उन्हनि माण्हुनि ते तव्हां FIR कटराईंदो, ऐं माण्हू जॾहिं पंहिंजो लाश कब्रस्तान में खणी वञनि त उन्हनि जे मथां इन्हनि जा गुंडा फायरिंगूं कंदा ऐं माण्हुनि खे पंहिंजो लाश बि दफ़न करणु ॾिनो वेंदो। छा हिते का मार्शल लॉ मड़ियल आहे घारे जे माण्हुनि ते? छा घारे जा माण्हू के गिज़ात जी पट्टी में था रहनि, जिन्हनि खे पंहिंजे इलाइक़े में रहण जो बि हक़ु न आहे, पंहिंजे ॻोठनि में पंहिंजनि घरनि में हो इज़त सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे बि नथा सघनि? का ख़बर न आहे त सुभाणे को बदमाश अची हिननि जा ॻोठनि खां ख़ाली कराए हिननि जे घरनि मथां, हिननि जे बचनि ऐं नंगनि मथां फायरिंगूं करे। असीं पुछणु था चाहियूं त हीअ कहिड़ी लोकल एडमिनिस्ट्रेशन आहे? असीं पुछणु था चाहियूं त हिते किथे चूंडियल नुमाइंदा आहिनि? असीं पुछणु था चाहियूं त हीअ कहिड़ी इंतिज़ामिया आहे? किथे पुलिस आहे? छा पई करे? सॼो ॾींहुं पुलिस, इंतिज़ामिया, DC SC, उनखां SP साहब ऐं चूंडियल नुमाइंदा सॼो ॾींहुं जी हुज़ूरी में पूरा आहिनि। हुज़ूर बख़्श कलवड़ जेको नेब जे मुख़्तलिफ़ मामलनि में घुर्बल आहे, हुज़ूर बख़्श कलवड़ ते सवें केस हलनि था। उहो हिते जो मौज़ूज़ माण्हू थी हिते जूं लखें एकड़ ज़मीन गड़काए रहियो आहे, हिते जो लोकल माण्हुनि जूं ज़मीनूं जेको आहे उहो नीलाम पियो करे। असीं घुर था कयूं सेक्रेटरीट खां, असीं घुर था कयूं हितां जी एडमिनिस्ट्रेशन खां, असीं घुर था कयूं CM सिंध खां त हुज़ूर बख़्श कलवड़ ऐं शौकत नियाज़ी ते FIR कटाई वञे, थईमन जो जेको ज़ाती ॻोठु आहे उनखे वापसि करायो वञे, हितां जेका ॻोठनि जा लंघ आहिनि, बारिशनि जूं क्रॉसिंगूं आहिनि, उन्हनि खे बहाल कयो वञे, हितां जा कब्रस्ताननि ते जेका कब्ज़ा आहिनि उन्हनि खे बहाल कयो वञे। जेकॾहिं ईअं न थियो त ईंदड़ ॾींहंनि में असीं 24 तारीख़ ते हिकिड़ो ज़बरदस्त हितां मार्च कढंदासीं ऐं 22 तारीख़ ते हिकिड़ो ज़बरदस्त मार्च कढंदासीं, एहतजाजी धरणियूं हणंदासीं, ऐं पोइ जेसीं ताईं हिन कलवड़ ते FIR नथी थिए ऐं शौकत नियाज़ी ते FIR नथी थिए तेसीं ताईं असीं ख़ामोश कोन। अॼु घारे जे शहरनि हीउ जेको पुरअमन शटर डाउन हड़ताल करे हिन कैंप में अची मौजूदु थिया आहिनि। इहो घारे जे माण्हुनि पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे त असां हिन कब्ज़ाखोरनि, हे लैंड माफ़िया, ही बिल्डर माफ़िया, हे जेके बदमाश हिते अची गॾु थिया आहिनि ऐं घारे जी ज़मीननि खे लुट जो माल सम्झी कब्ज़ा करे रहिया आहिनि। हितां जा तड़ माग मकान जेके कब्रस्तान आहिनि उन्हनि ते बि कब्ज़ा करे असां हितां जे मुक़ामी माण्हुनि खे हे कब्ज़ाखोर लाश दफ़नाइण बि नथा ॾियनि। इन जे करे असां सम्झूं था त असांजे घारे जे समूरनि माण्हुनि खे मुतहद ऐं मुनज़म थी करे सगारी तहरीक हलाइणी पवंदी ऐं पंहिंजूं ज़मीनूं, पंहिंजा नंग ऐं पंहिंजा दंग बचाइण जे लाइ असांखे मज़ामत करणी पवंदी। ॿी सूरत में हे कब्ज़ाखोर असांखे पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे शहरनि में ऐं पंहिंजे घरनि में बि रहण न ॾींदा। इन जे करे असां सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त जेके तव्हांजा नूर नज़र कब्ज़ाखोर हिते अची गॾु थिया आहिनि, को पनू अकल मां पियो अचे, को कराची मां पियो अचे, को लाड़काने मां पियो अचे, ऐं जेको ॻोठा निकिरे थो 200 एकड़ ज़मीन जा कागज़ खणी पियो अचे त ठटे में मुंहिंजी ज़मीन आहे। असां सिंध हुकूमत खां पुछणु चाहियूं था त ठटे में कहिड़ी लीलाम लॻो आहे? हिते कहिड़ी अंधेड़ नगरी आहे जो सॼी सिंध जा रोलाक, दादागीर ऐं दहशतगर्द अची गॾु थियनि ऐं ठटे जे माण्हुनि जा ॻोठ, माग, मकान, तड़ ऐं कब्रस्ताननि ते कब्ज़ा कनि?
इन करे असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते पंहिंजा नूर नज़र कब्ज़ाखोर वापसि पंहिंजे ॻोठनि में वठी वञो। ॿी सूरत में हिते ठटे जा माण्हू तारीख़ी मज़ाहमत कंदा आहिनि, असां पंहिंजी मज़ाहमत वसीले इन्हनि खे पंहिंजे केफ़िर किरदार ताईं पहुचाईंदासीं। शैतान रजीम बिस्मिल्लाह रहमान रहीम। शाह साहब जो बेतत कॾहिं ॻाढ़ो ॻोठ कॾहिं बण मुक़ाम में वारीअ संदो कोट अॾियो अॾींदे केतिरो। असां हिन वक़्तु एहतिजाजी कैंप घारे शहर में वेठा आहियूं ऐं असां ख़ासि करे हिन घारे शहर जे जेके बि रहनि था, पंजाबी हुजनि, पठान हुजनि, बलोच हुजनि, सिंधी हुजनि ऐं मुहाजर हुजनि, असां उनखे अपील था करियूं त घारे जो जेको मसइलो आहे उन लाइ सभु गॾु थियनि, मुतहद थियनि। हीउ हिकिड़ो कलवर पर अहिड़ा जे सभई कलवर आया त उन्हनि खे असां इन ई मिटी में दफ़न करे पनियाकल मोकिलींदासीं। ॿी सूरत में ऐं जेकी बि असांजो प्रोग्राम थियो आहे ऐं असां हिन हवाले सां सभु गॾु आहियूं। घारे में जेके बिरादरियूं रहनि थियूं असां सभिनी सां गॾु आहियूं, सभु गॾु थियो। ही ॿाहिरियां माण्हू पाण कुझु कोन कंदा। ऐं हज़ूर बख्श कलवर जेको असांजे ॻोठ हाजी नुमाम थईम ते 1963 जो ॾिनल आरे जो ॻोठ ऐं उन ते कब्ज़ो करे पियो ऐं उन जेकी अल हबीब रेस्टोरेंट ठही जबलनि ते कब्ज़ो कयो आहे, उहा 30 साला लीज़ हिकिड़े फार्म जे नाले सां, मुर्गी फार्म जे नाले सां ज़मीन ऐं उन ते उहे वॾियूं होटलूं वॾा कारोबार कयो। इहो किथे जो कानून आहे? आउं एसडीएम घारे ऐं मुख्तार साकरो ऐं डीसी ठठे खे इहा वार्निंग पियो ॾियां त ख़ुदारा हिकिड़े ज़मीन ते टे दफ़ा कागज़ ठहिया आहिनि, इन्हनि खे बंदि कयो वञे ऐं जेके ब्रोकर आहिनि ऐं उन्हनि खे बि असां तां प्लेटफॉर्म तां वार्निंग पिया ॾियूं त आईंदा अहिड़ो ॿ नंबर कमु न करियो ऐं असां साईं सिंधी जी ज़मीन खे लीलाम खां बचायो। 3 नंबर ते जेको शटर बंद हड़ताल ऐं हिते एहतिजाजी कैंप लॻाई वई आहे, हिते असीं कैंप ते मौजूदु आहियूं। असांजो पुरअमन एहतिजाज आहे। असीं 4 ॾींहंनि खां वठी एहतिजाज कयूं पिया, सख़्तु एहतिजाज कयो हुआसीं। हितां ॿाहिरां आयल लैंड माफ़िया हुज़ूर बख्श कलवड़, शौकत न्याज़ी हितां जे सरकारी ज़मीननि ते, टाउन जी जेकियूं सरकारी ज़मीन उन्हनि ते हुननि कब्ज़ो कयो आहे ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा एसी सभु मुलविज़ आहिनि। ऐं पुछणु चाहियां थो हिते चूंडियल नुमाइंदनि खां त इहा जेकी लैंड माफ़िया आहे शौकत न्याज़ी, हुज़ूर बख्श कलवड़, हीअ जेको पाणी जो जेको नालो आहे घारे जो, हींअर करोड़ रुपया घारे शहर जो नुक़सानु थियो ऐं उन करोड़ रुपए जे नुक़सान खां बावजूदि हींअर वरी बरसातूं अचनि पियूं। हुज़ूर बख्श कलवड़ नाले ते कब्ज़ो करे ऐं नालो बंदि करे छॾियो आहे। ख़ुदा न खासा सुभाणे बरसाति पवंदी त घारो सॼो ॿुॾी वेंदो। ऐं उनखां पोइ शौकत न्याज़ी 10 एकड़ जो कब्रस्तान आहे नई आबादी में, उते उहो कब्ज़ो करे वेठो आहे। ऐं असांजा ख़ासकली बिरादरी 4 ॾींहं अॻु में जनाज़ो खणी उते दफ़न करणु विया, उन जे मथां हिननि फायरिंग कई आहे ऐं गूंडनि ऐं हवाई फायरिंग करे उते 15 खां 16 दहशतगर्द जेका हथियारनि सां लैज़ उते वेठा आहिनि ऐं DC साहब ऐं SP साहब खे नज़र नथा अचनि। ऐं आला इदारनि खां DC साहब खां SP खां मुतालबो थो कयां त फौरी तौर ते शौकत न्याज़ी, हुज़ूर बख्श कलवड़ इन जे ख़िलाफ़ु FIR कटी वञे, न त ॿी सूरत में 22 तारीख़ असां वॾो एहतिजाज कंदासीं ऐं हज़ारे माण्हू सवे न हज़ारे माण्हू असां हिते घारे में धरणो हणंदासीं। ऐं शहीद रमज़ान जे तव्हां हिन वक़्तु बुख हड़ताली कैंप में वेठल सिविल सोसाइटी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो ई चवणु आहे त उन कब्ज़ा खोरनि ख़िलाफ़ फ़ौरन कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में असां पंहिंजे एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच TV घारो। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.